अस्सलाम वालेकुम दोस्तो। जे तव्हांजो ॼातल सुञातल वल्लू वाजा सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं जेको असांजो SS नफ़ीस चैनल खे ॾिसनि पिया, लाइक कनि पिया, सब्सक्राइब कनि पिया। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वधि खां वधि SS नफ़ीस खे ॾिसो। असांजे जेके बि मूवीज़ अचनि थियूं, जेके बि क्लिप अचनि था, उन्हनि खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं वंड कयो सभिनी दोस्तनि सां। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो भला असांजो जेको वीडियो ॾिसो पिया, भला हिकिड़ो आङूठो हणो में छा थो थिए? अॼु असां हिते हाजाणी फार्म ते पहुचल आहियूं। असांजे प्यारे दोस्त, असांजो 1999 जो बहितरीन अदाकार हारून सिंधी, जंहिं असांखे मोहबत मां, प्यार मां, सिक मां असांखे दावत ॾिनी त आऊं तव्हांजा SS नफ़ीस जा चैनल ॾिसां पियो, दोस्तनि खे ॾिसां पियो त सुठो परफॉर्म कनि पिया। ऐं मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे त सभई मुंहिंजा पुराणा दोस्त अचनि मुंहिंजे हाजाणी फार्म ते हिकु वीडियो ठाहिनि ऐं हीअ क्लिप ठाहिनि ऐं आऊं ॾिसां, मुंहिंजी दिलि ख़ुशि थिए। अॼु असां हाजाणी फार्म ते पहुता आहियूं। वॾियूं महिरबानियूं, वॾा वड़, लख लाइक, कुर्ब, अणगणिया एहसान मुंहिंजे प्यारे भाउ हारून सिंधी जा, जंहिं असांखे हज़ारे इज़तूं ॾिनियूं, असांजी हिमत अफ़ज़ाई कई, असांजी हौसला अफ़ज़ाई कई, असांजी अदाकारी ते असांखे दाद ॾिनो। ऐं उन सां गॾोगॾु असांजो प्यारो भाउ शबीर मला, जंहिं बि असांखे वॾियूं इज़तूं ॾिनियूं, असां संदसि बि थोराईता आहियूं। ऐं वॾा वड़, वॾा एहसान भाउ हारून सिंधी जा, अलाह करे ख़ुशि हुजे। ऐं अहिड़ा ई असांजा सिंधी भाउर, असांजा प्यारा दोस्त जेके हिन फन जो क़दरदान हुजनि, त असां इंशाअल्लाह अज़ीम अहिड़ा ड्रामा, अहिड़ा एंटरटेनमेंट दुनिया खे ॾींदा रहंदासीं। असां शुक्रगुज़ार आहियूं भाउ हारून सिंधी जा। ऐं हिकु दफ़ो ॿीहर ऐं जेके बि असांजा चाहींदड़ आहिनि, ॾिसंदड़ आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश थो करियां त असांजे SS नफ़ीस तां जेके बि असांजा स्क्रिप्ट अचनि, उन्हनि खे लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो। भला हिकु दफ़ो आङूठो हणण में छा आहे? भला आङूठो हणो, लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो, वंड कयो, दोस्तनि खां मोहबतूं ॾियो, मोहबतूं वठो। महिरबानी तव्हांजे दोस्तनि खां। सभ खां पहिरीं त आउं SS नफ़ीस जे बानी शहज़ाद नफ़ीस जो शुक्रगुज़ार आहियां, जंहिं पंहिंजी पूरी टीम सां गॾु अॼु मूंखे टाइम ॾिनो हाजाणी फार्म ते। ऐं उन जा पूरी टीम जा जेके बि दोस्त आहिनि, वल्लू वाजा आहे ऐं पंहिंजो रसूली आहे भाउ, मवाली जो किरदारु ऐं चमचा न्यूज़ जो किरदारु अदा कंदो आहे भाउ रबनो आहे। मुंहिंजी नंढड़ी भेणूं बीठियूं आहिनि, भाउ बीठो आहे नंढो मुंहिंजो सागर। त हिननि दोस्तनि मूंखे जेको अॼु टाइम ॾिनो, एॾी मूंखे ख़ुशी थी आहे जो आउं तव्हांजे अॻियां बयानु बि नथो करे सघां। त आउं वधि खां वधि हिननि दोस्तनि जे लाइ सिर्फ़ु तव्हां शहरवासियुनि ऐं सिंध वासियुनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त SS नफ़ीस चैनल खे तव्हां सपोर्ट कयो। SS नफ़ीस चैनल जेका महिनत करे थो न, उहो सम्झो त असांजे मुआशिरे जी जेके कोताहियूं आहिनि, उन्हनि खे उजागर करण लाइ करे थो। हींअर बि हिननि जा ॿ टे जेके हिते प्रोग्राम थिया, त उन्हनि में असांजी भेनरुनि जेको तइलीम जे ज़ेवर जे हवाले सां हिननि जेको असांखे हिकिड़ो सुठो यानी क्यू ॾिना, त उहे कुझु शयूं असां में ख़ामियूं बि हुयूं, जो ख़ामियूं दूर करण जे लाइ नंढड़ियुनि भेणनि महिनत बि कई। इन जे लाइ आउं तव्हां सभिनि दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे SS नफ़ीस चैनल खे तव्हां फॉलो कयो, उनखे शेयर कयो ऐं उन्हनि खे कोशिशि इहा कयो त उन्हनि दोस्तनि जी सपोर्ट कयो। असांजे शहर जा दोस्त आहिनि, असां कुझु कोन था घुरनि, सिर्फ़ु हौसला अफ़ज़ाई घुरनि था, सपोर्ट घुरनि था। सपोर्ट असांजी सिर्फ़ु इहा हूंदी आहे की असां हिननि खे फॉलो कयूं, शेयर कयूं। बाक़ी न असांखां इहे पैसा था घुरनि, न असांखां को मानियूं मोहबतूं था घुरनि। हिननि जी मोहबत इहा हूंदी आहे की असां हिननि खे जीअ सां जी चऊं, हे असांखे पंहिंजे जीअ में जाइ ॾींदा। महिरबानी।